ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। तलहार जी तालुका अस्पताल में मुबैना ग़लत इंजेक्शन लॻण सबब नींगर फौत थी वियो। फौती नींगर जे वारसनि जो अस्पताल में भञ ड्रा इंसाफ़ जो मुतालबो। फौती नींगर जे वालिद जो चवणु आहे त संदसि पुट खे डॉक्टर ग़लत इंजेक्शन हणी मारियो आहे। पोरियत अमानुल्ला माछी जो चवणु आहे त डॉक्टर अनवर रज़ा लगारी खे गिरफ़्तार कयो वञे। तलहार जे तालुका अस्पताल में मुबैना ग़लत इंजेक्शन लॻण सबब नींगर फौत थी वियो। फौती नींगर जे वारसनि जो अस्पताल में भञ ड्रा इंसाफ़ जो मुतालबो। फौती नींगर जे वालिद जो चवणु आहे त संदसि पुट खे डॉक्टर ग़लत इंजेक्शन हणी मारियो आहे। पोरियत अमानुल्ला माछी जो चवणु आहे त डॉक्टर अनवर रज़ा लगारी खे गिरफ़्तार कयो वञे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूदु आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर ताहिर समो। जी ताहिर, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, अॼु अफ़सोसनाक वाक़ियो तालुका अस्पताल तलाल में थियो आहे, जेको 7 साल नींगर हबीबुल्ला सोलंकी डॉक्टर जी मुबीना गुफ़लत इंजेक्शन लॻण सबबि फौत थी वियो आहे। फौती जे वालिद अमनला सोलंकी मीडिया खे ॿुधायो त मुंहिंजे नींगर खे जिस्म ते एलर्जी हुई, जंहिं सबबि तालुका अस्पताल इलाज लाइ आंदो, जिते डॉक्टर जी इंजेक्शन लॻण खां पोइ संदसि मौत वाक़ई थी। अहिड़े वाक़े खां पोइ फौती जे वारसनि तालुका अस्पताल में बजदा कई, जंहिं सबबि तालुका अस्पताल में बाहि पइजी वई। जॾहिं त तलार पुलिस ऐं इंतिज़ामिया बर वक़्तु पहुची जेको आहे सो वाक़े ते ज़ाब्तो आंदो, जॾहिं त DHO बदीन बि वाक़े जो नोटिस वरितो आहे, जेको तालुका अस्पताल पहुतो, जिते फौती जे वारसनि सां ॻाल्हियूं कयूं ऐं मामले जी इंक्वायरी करे मुलवस डॉक्टर ख़िलाफ़ कार्रवाई जो ऐलान कयो। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी ताहिर अपडेट करण लाइ।